इस्लाम कोट भरसा ॻोठ सिनहारो विकिया में ईद मिलादुल नबी के हवाले से जलसो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें हज़ारनि की तादाद में आशिकाने रसूल शिरकत कई। ख़बर मूजिब इस्लाम कोट भरसा ॻोठ सिहार विकिया में फ़कीर कादिर बख्श, फ़कीर वली डिनो, फ़कीर मोहम्मद अली ऐं फुल फ़कीर विकियो तरफ़ां ईद मिलादुल नबी के हवाले से जलसो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें मुफ्ती दोस्त अली सिकंदरी ऐं मुफ्ती फ़कीर इनायतुल्लाह कीरियो सिकंदरी ख़िताब कयो। जलसे में इस्लाम कोट के मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां हज़ारनि की तादाद में आशिकान रसूल काफ़िलनि की सूरत में पहुता मुनक़िद कयल जलसे में ख़लीफ़ो सुल्तान राजड़ो, ख़लीफ़ो क़ुर्बान राजड़, फ़कीर सैयद साईं डिनो शाह, ख़लीफ़ो क़ुर्बान विकियो, हुर फ़कीर वहीद जुणो, डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा मेमण, फ़कीर जाफ़र हुसैन विकियो, फ़कीर अल्लाह बचाए विकियो ऐं ॿिया मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची